वगण में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त वगण टाउन में बल्दियाती इलेक्शन जूं तैयारियूं पीटीआई कंबर ज़िले जे अॻवान मोहम्मद अली हकड़ो पंहिंजे माण्हुनि खे पार्टी टिकट जारी करे छॾिया, जंहिंमें टाउन वगण जे उहिदेदारनि वार्ड नंबर 1 लाइ नजमुद्दीन पवर, वार्ड नंबर 2 लाइ आसिफ अली सूमरो, वार्ड नंबर 3 लाइ समीर अहमद तुनियो, वार्ड नंबर 4 लाइ शाह मोहम्मद चांडियो, वार्ड नंबर 5 लाइ मोहम्मद यूसुफ ऐं यूसी 8 लाइ यारो देरो ते बीहंदड़ ज़ुबैर अहमद तुनियो, वार्ड नंबर 1 लाइ अली गौर शेख, वार्ड नंबर 2 ते अब्दुल हमीद पंवर, वार्ड नंबर 3 ते साजिद हुसैन तुनियो, वार्ड नंबर 4 ते अनवर अली शेख खे मुंतखब करे छॾियो। इन मौके ते तहरीक इंसाफ कंबर ज़िले जे अॻवान मोहम्मद अली हकड़ो जो चवणु आहे त पार्टी टिकट कंहिं बि जागीरदार वॾेरे खे कोन ॾिनो आहे। असांजा उम्मीदवार सभु मज़दूर तबिके जा माण्हू आहिनि जेके इलेक्शन में तक जा वॾेरशाही निज़ाम खे क्लीन स्वीप कंदा। वधीक सभिनी अॻवान जो इहो चवणु हो त 15 सालनि खां वठी पीपी जा नुमाइंदा वगण शहर ते काबिज़ थियल आहिनि, जिन शहर खे का बि बुनियादी सहूलियत न मुहैया करे सघिया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।